लड़ पढ़ण करे विया हलिया बाक़ी असीं ॿ घर रहिया आहियूं। हाँ हुकूमत मेहरबानी करे असांखे जा पानी दे दवा जी शीशी ज़हर जी वठी दे पोइ बच्चे के प्यारी न को हुजो। ज़िले बदीन जे ॾाखणी पूछड़ वारे इलाइक़े में पानी की मुसलसल हथरादू खोड़ सबब इलाइक़े वासियों की ज़िंदगी अज़ाब बणिजी चुकी है। माज़ीअ में सरसब्ज़ शादाब रहंदड़ वलासे जा पट पानी की मुसलसल खोट सबब हाणे थर जड़ो ॾेख ॾियण लगा आहिनि। जिते हर तरफ़ सावक ई सावक हूंदी हुई उते हाणे रुगो रुञक पई वाक़ा करे। जियां त लाड़पट जे अवाम जो घणो तणो गुज़र सफ़र ज़राइत ते रहियो आहे, पर पानी की मुसलसल खोट सबब लखें एकड़ ज़रख़े ज़मीन बंजर थियण सां ज़राइत सख़्त मुतासिर थी आहे, जंहिं सबब इलाइक़े में रोज़गार जा वसीला घटिजण करे हिते बुख ऐं बदहाली जो राकास फिरी रहियो आहे। जंहिंखां तंग थी हितां जा सवें ख़ानदान रोज़गार सांगे लॾ पलाण करे ॿियनि हंधनि मुंतक़िल थी रहिया आहिनि, जंहिं सबब लाड़ जूं सवें वसंदड़ वसदियूं वीरान बणिजी चुकियूं आहिनि। तमामु परेशान आहियूं, हिकिड़ा लॾ पढ़ण करे विया हलिया बाक़ी असीं ॿ घर रहिया आहियूं। से बि हाणे तमामु पाणी जे लाइ तमामु परेशान आहियूं। लॾ पलाण 70 घर करे विया आहिनि। पानी मोकिले छॾींदा। शादीलाल है, मिट्टी थ्री है, अली बंदर है, बेडमी है ऐं काक है, ये सब शयूं सुकी तबाह थी वियूं आहिनि। इहे असां वटि माण्हू वीचारा लॾे पलाण करे किॾां किॾां रवाना थी विया, बच्चा वीचारनि जे माण्हुनि जे वात में अची विया आहिनि। को बि वसवारो हिन ते एक्शन खणण जे लाइ तयारु कोन्हे। हाणे लाड़पट में फसल पोखण त परे जी ॻाल्हि आहे, पर माण्हुनि तोड़े जानवरनि लाइ पीअण जो मिठो पाणी बि नायाब थी वियो आहे। समंड वेझो हुअण करे जर जो पाणी भी खारो थी ज़हर बणिजी चुको है, जंहिंजे इस्तेमाल सां लाड़ जा माण्हू मूज़ी मर्ज़नि जो शिकार थी रहिया आहिनि। इतने तकरीबन 2 सालन का पानी आयो ही कोने। असां नलका खारा थी आहिनि, माना माल मरी चुका आहिनि। सफ़ा खारो पानी है, ज़हर जड़ो पानी जो माल तो पिए सो उते उन मां पे मरे, उते ईअं तीर मां गजो पिया जो माण्हू था पियनि त रुगो पेट जो सूर। पानी जो खारो अचे तो समुंड अरबी समुंड में वो असांजी ज़मीन के खारो करे हेठां पानी जो सैलाब जो सॼो खारो थी वियो। असां हाणे जेके पाणी विझूं था करियूं त असांजो जेको मोह अखियूं असांजूं पची वियूं आहिनि। असांखे बीमारी पेट जो सूर छॾे कोन थो। असां दवाऊं कयूं था पर असांखे फ़ाइदो नथो थिए। पानी की खोट रुगो इंसानी आबादी के मुतासिर नाहे कयो, पर हैवानी तोड़े आबी जीवत पुण सख्त मुतासिर थी रही है। माल जो चारो न थियण करे चुपायो माल बुखन में पाह बणियल है, त ॿिए पासे पखी पखण पुण पानी लाइ वाझाईंदा रहनि था। उन जे विखे असांजा माल मरी विया। बाक़ी को वॾो वॾो ढोर रहियो सो खारो ज़हर पाणी, तंहिंखे बि तीर जो गड़को हुजे, ॿार बचो खारा पाणी, असांजो को हथ पेर नथो लॻे। किथां असां माल काहे वञूं, बच्चा गिनी वञूं। हाणे हुकूमत मेहरबानी करे असांखे जा पाणी ॾे, पोइ असांखे कुझु न खपे, पाणी पिण जो कमाए खाईंदासीं। भला जे पाणी नथो, पाणी जी पुॼत कोन्हे हुकूमत में, त पोइ असांखे रोज़गार ॾे। भला जे रोज़गार जी बि पुॼत कोन्हे त पोइ दवा जी शीशी ज़हर जी वठी ॾे, पोइ बच्चे खे प्यारी न को हुजूं न को दाड़ो करियूं। अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त बदीन वासन पारां पाणी खोट जे मुसलसल दाहन, एहतजाजन ऐं लांग मार्चन बावजूद भी इक़्तदार जे नशे में बुॾल सिंध हुकूमत तोड़े बदीन जे चूंडल नुमाइंदनि अञा अख नाहे पटी। त इलेक्शन दौरान खीर जूं नदियूं वाहिण जा वाइदा कंदड़ हुकमरान लाड़पट वारनि खे पीअण जो पाणी भी मुहैया नाहिन करे सघिया। उनखां अॻु जो बदीन जी आवाम जे दिलनि में चूंडियल नुमाइंदनि ऐं सिंध हुकूमत ख़िलाफ़ भरियल नफ़रत जो लावो फाटी पवे, खेनि घुर्जे त बदीन जे पुछड़ ताईं पाणी जी फ़राहमी खे यकीनी बणाए, बदीन खे मुकमल थर थियण खां बचाए हितां जे अवाम जी बेचैनी ख़तमु कई वञे।